बाबा उन खां अॻु जो सॼो ही ॻोठ खिले बहितर इहो अथव घर सां गॾु मूंखे राज जो अधु बि विरहाए ॾियो बस। हिन वक़्तु जेको राज मुंहिंजे हथ में आहे न उहो अधु मुंहिंजो अधु चाचे जो हुयो। बाबा चाचा त मरी खपी वियो। बाबा चाचे त मरी खपी वियो। मूं अधु राज चाचे खां गॾु ते वरितो हो। मूं वटि भलो गॾु हो भलो जंहिं ते चढ़ी मां घोर कंदो हुयुसि उहो गॾु अधा खे वणी वियो हो। मूंखे अधु राज ॾेई गॾु वरिताई। हाणे तुंहिंजो हिन राज में को बि हिस्सो कोन्हे। बाक़ी अधु राज मां जेके ॿ टे घर बचनि था न से अधु ॾियो हिनखे। लहे सभिनी जे मथे जो सूर। घर जो परियूं हिस्सो पियो थई वञी उते कोठड़ी कढराए सुख आराम सां रह। बाक़ी हेॾे आसरो न कर। कढे पंहिंजूं इहे जेके गोदड़ियूं बोदड़ियूं थई वञी ओॾे रखो न त ॾियाए न तीली सभिनी खे। घर जो परियों हिस्सो तहां छो नथा खणो? असांखे कहिड़ो लाचार पियो आहे? हे कचो पको कमरो मुंहिंजे मुड़ुस खणायो आहे पंहिंजे महिनत मां। इन में मुंहिंजी महिनत ऐं पघर बि शामिल आहे। हाणे माई मां उहो तोखे ॾेई पाण उस में वेही रहा। मूंखे कहिड़ो लाचार पिया जो तो सुखल किरड़ीअ खे सुख ॾियाऊं पाण वेही दुख ॾिसां। ढोलण मां चवां थी रोक पंहिंजी मां खे। मूंखे किरड़ी थी चवे मुंहिंजो नालो थी खारे। मां बि निमाणी आहियां निमाणी न चाहींदीसांसि न थिए। निमाणी नाले खारण जी अम्मा जी पुराणी आदत थई पुराणी। पर हाणे मां बर्दाश्त कोन कंदीसां। अरे हाणे त न बर्दाश्त कंदी आहे त को ज़ोर कोन है असांजो बि। जाथों जी आई आऊं ते वञी उन जे गाटे में लॻ। असांजो सुकून त बर्बाद न कर न। अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग। सोचो नोह घर में ईंदी पुट परणाए ईंदसि लाॾे कोॾे। पर तो बहा अलाए कहिड़ी कई लोड़िया में जो हीअ कारी किरड़ी सुकल सड़ियल मुंहिंजे कजे निड़ में लॻी। अञा किथे ॻाल्हि आहे? मां त तुंहिंजी ज़िंदगी ज़ाहिर कंदसि ज़िंदगी। मां बि निमाणी आहियां निमाणी न चाहींदीसां न थिए। बस निमाणी बस एतरी स्पीड न वठ। कंहिं स्पीड ब्रेकर ते बीहंदी बि कर। अम्मा जेको चवे न ॿुधो अणॿुधो करे छॾ। इज़त अजड़ी वजड़ी शइ रुगो बेइज़ती बरक़रार हुजे। ॿुध 5 रुपया घटि पर तूं थोरो आस्ते आस्ते कम खे पट। बाबा मूंखे सिर्फ़ 2 ॾींहं थिया आहिनि ऐं मां हिते बेज़ार थी पई आहियां। तव्हांखे शाबस आहे। सालनि जा साल हिते रहिया पिया आहियो। शहर जो रुख ई कोन था करियो। धीअ मूंखे अकेलो छॾे वरी पंहिंजी मां हली वेंदी आहे। छा करियां बाबा हिते मुंहिंजी दिलि ई नथी लॻे। बाबा सॼो ॾींहुं जो घर में वेठी हूंदी आहे त बोर त थींदी आहे नी। मारिया जी साईं। दुआ खे पाड़े में वठी वेंदी कर। ऐं हा अवेले सवेले ज़मीन जो चक्कर बि ॾेई ईंदियूं कयो। साईं मां त ॾाढो थी चवांसि पर दुआ घर खां ॿाहिरि निकिरे ई कोन थी। बाबा साईं ज़मीन घुमण लाइ ज़रूरु दिलि चवंदी आहे पर मूं सोचियो थी सघे तो तव्हांखे बुरो लॻे। ज़मीन ते सॼो ॾींहुं हारनि जूं औरतूं कम कंदियूं रहनि थियूं। तूं का अकेली थोरी वेंदी आहे। पंहिंजूं ज़मीनूं आहिनि चक्कर ते वेंदी कर। मारिया खे साण करे चक्कर ते वेंदी कर। पंहिंजूं ज़मीनूं आहिनि घुमण में कहिड़ो है बाबा। पोइ सुभाणे खां वठी वञा बाबा? सुभाणे छो बाबा अॼु ई वञो। हा ईअं त घर में वेही वेही बोर थी पवंदी आहे। ऐं पोइ मूंखे छॾे शहर वञी पंहिंजी मां वटि वेही रहंदी आहे त पोइ मां त हिते अकेलो बेज़ार थी पवंदो आहियां। धीअ वञी चक्कर ॾेई अचो। ॻोठ पंहिंजो आहे बाबा। जंहिं घर बि वेंदी आहे तोखे वॾी इज़त मिलंदी। ठीकु आहे न बाबा? जी जी बाबा साईं। साईं वारो तो एतरी मोहब्बत करे तो तो उनके छॾे शहर छो थो वञे? शहर पढ़ाई लाइ वई ऐं आख़िरी इम्तिहान ॾेई छॾियो। हाणे तो ई जेकॾहिं मुंहिंजी दिलि लॻी त
हरकत करण जे लाइ वडेरे तव्हांखे चयो आहे या पंहिंजे तरफ़ां झेड़ी करण जे लाइ मूंखे उकसायो पिया? न असीं तोसां झेड़ो करण आया आहियूं, न असांजो झेड़े जो मक़सद आहे। असीं तोखे सम्झाइण आया आहियूं त रेस जी मां तकरीर ॿुधी चुको आहियां ऐं तव्हां पालतू जानवरनि शेरखान आस्ते जानू आस्ते हिते इहे रड़ियूं करे माण्हू गॾु करे तमाशो न कर। मूंखे ख़बर आहे त तव्हां इहे हरकतूं छो पिया कयो, पर मुंहिंजे तरफ़ां अगराई न थींदी ऐं तव्हांखे बि सलाह ॾियां थो त अगराई न कयो, न त तूं छा कंदे? हित अकेलो तूं असांजो छा थो बिगाड़े सघीं? इहा तव्हांजी भुल आहे, भुल त मां हिते अकेलो आहियां ऐं तव्हांजो कुझु बि नथो बिगाड़े सघां। जानू जिन्न सौ कितने मिली तरह पे इन खुले शींहं जो शिकार न था करे सघनि। करो तो जेको कयो। न अकबर न दिलदार छॾेसि त भले वञे, भले त पंहिंजे आपे खां ॿाहिरि निकिरे। जॾहिं पंहिंजा हौसा वास विञाइजंदो न पोइ हिन सां झेड़े करण में मज़ो बि ईंदो ऐं पोइ लटाइजंदासूं। हींअर बेकसूर जे मथां गोलियूं हलाइण सुठी ॻाल्हि न आहे। रानी, काल ताईं तो दुनिया में तुझे लाइ सिर्फ मां हुयसि। अॼु तूं बि मूंखां छिरकी पई। रबो, तू समझण जी छो नथो करी? छो मुझे जिंदगी जे कढ पियो आ? छो मुझे मारहाण जी कढ पियो आ? मां सिर्फ रुस्तम जी आया ऐं हाणे मां रुस्तम जी थी रहंदसि। पर रानी, रुस्तम त तोखे कॾहिं बि प्यार कोन ॾींदो। लाज़मी न है त मूंखे प्यार मिले। दुनिया में अलाए केतिरियूं औरतूं आहिनि जेके मूंखां वधीक ॾुखी ज़िंदगी गुज़ारनि पियूं। पर रानी, तो त कुझु ख्वाब बि ॿिया ॾिठा हुया। मूं पंहिंजे ख्वाबनि खे विसारे छॾियो आहे। तूं विसारे सघी थी, पर रानी मां पंहिंजे ख्वाबनि खे नथो विसारे सघां। रानी, तोखां सवाइ मां जीअण जो सोचे बि नथो सघां। मां कंहिं गैर जी न, पर तुंहिंजे ई सोट जी इज़त आहियां रबू। ऐं मां बि तोखे इज़त जे नज़रुनि सां ॾिसंदो आहियां। कसम दे मूंखे रानी, कसम दे, कॾहिं बि मूं तोखे मेरी अख सां नाहे ॾिठो। मां तोसां बहस करण नथी चाहियां। इन खां पहिरियां जो रुस्तम हिते अचे ऐं तोखे मूंखे गॾु ॾिसे, उन खां पहिरियां हितां हलियो वञ मां चवां थी। रानी, ही मुंहिंजो बि घर आहे। तूं त पंहिंजी दिलि मां कढी सघे थी, पर मूंखे हिन घर मां नथी कढी सघी। जय थो चवे,
मां केर थींदी आ तोखे कटण वारी? तू हिते वे, मां ही थी वञा। तू भी रानी, मां वञा थो। पर रानी, मुझे बारे में सोच जा जरूर। जेकॾहिं न तू चाहीं ऐं मुझो साथ दी त मां पंहिंजे रस्ते तां सौट खे हटाए सघां थो। अदा शेर खाना जबल तहांजे इंतजार में आहे। मोर जबल जे तरफ ता चीरे होस, पर ये अचानक सूह परी मिली वई। हाय हाय दीदार नसीब। हाणे त जबल जो भलो सोचो। अदा शेर खाना अजो कुछ तहांजो ॾाढो सुठो गुज़रे, बाक़ी असांजो मोला माल अजो भला। इहो असांजो पीछो तो कंदो रहे। हिते मां उते ही इत्तेफाक आहे, बेचारो वॾा सां त रखी छॾियो आहे। इत्तेफाक बि अहिड़ो ॿ चकर घुमी निकिती आहे ऐं ॿई चकर इंसान में पियो। इन जो मक़सदु त इहो ई तव्हांजे नसीबनि में आहे। अजाई बकवास न कर। असांखे कहिड़ी ख़बर त केरु आहे किथों जो आहे। जेकॾहिं चई त जांच करे ॼाई केरु आहे किथां जो आहे ऐं किथे थो रहे। छा लाइ जांच कंदी आहे? जेकॾहिं ख़बर हूंदी त इहो चई इन जूं ॻाल्हियूं त कोन कंदासीं, नालो वठंदासीं। का ज़रूरत कोन्हे। जॾहिं इन शख़्स सां न मुंहिंजो को वास्तो आहे न को रिश्तो आहे त पोइ इन जूं ॻाल्हियूं छो कंदीसूं? करीं त पई इन जूं ॻाल्हियूं। छॾ हाणे बकवास खे, घर हलण जी कर। देर थी वई आहे, अच। डॉक्टर साहब, तुंहिंजा ॾिनल 24 कलाक बि गुज़री आ, पर अञा ताईं मुंहिंजे भाउ जी हालत बाना बि नाहे सुधरी। असां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिश कयूं पिया, हाणे ख़तरे जी का बि ॻाल्हि न आहे। डॉक्टर साहब, अदा खे त अञा होश ई न आई। न ॻाल्हाए थो, न अखियूं थो पटे। शाम ताईं होश में अची वेंदो, दवाउनि जे नशे जो असर अथसि। हाणे चयुमि त ख़तरे जी ॻाल्हि न आहे, वञी मिठाई विरायो। मिठाई छा डॉक्टर? वॾी ख़ैरात कंदासीं, वॾी ख़ैरात। रुगो अदा ठीक थी घर पहुचे। डॉक्टर,
ॿाहिरनि खां वधीक मिल्कियत त नाहे हूंदी। मालिक महिरबान आहे, उनजी ज़ात मां मायूस न थियो। जानूअ जी जान बि तव्हांजे मथां कुर्बान आहे। चवंदुसि सच, पोइ जे तव्हांखे मुठिया लॻे त भले लॻे। इहा जेका नई मुठिया आई आहे न ॻोठ में बा, इन अखि ॾाढी ख़राब अथव। कंहिंजी पियो ॻाल्हि करी? शेर खाने ॻाल्हि थो कयां बाबा। अॼु त हिकु घर आयो आहे, सुभाणे त पूरो लॾो ईंदो, पोइ थी सघे त वरी सॼो पोइ नओं पाड़ो जी पंहिंजो ठाहीनि। ये बाबा डुकार जा सटल आहिनि, अन्न त छॾ बाबल, ये बूब सॼो खाई वेंदव। मुफ़्त जी त हुननि खे को लपट जी बि कोन ॾींदो। हा बाक़ी महिनत कंदा त पेट गुज़र थी वेंदनि, ऐं पोइ पंहिंजो कमाईंदा पंहिंजो खाईंदा, असांजे मथां कहिड़ो फ़र्क़ु थो पए? पर इहे माण्हू अॻिते हली ॻिच में पवंदा। मुंहिंजी सलाह वठो त इन्हनि खे हींअर ई तड़े कढो त बहितर अथव। बेकसूर आहिनि, को ॾोह पिको न कयो अथऊं। पोइ छो चई ग़रीबनि जे मथां धड़काए तव्हां न कयूं? बाबा जी शेर खान मिलियो घटे में हुई, उन ॻाल्हाइण ढंग ई पतो। ई पियो ॻाल्हाए छा जोड़ा उन नौकर या गुलाम हुजूं। तूं बहावल खान जो कमदार आहीं, तोखे अॼु ताईं मूं बि दड़को नाहे ॾिनो, पोइ तो हुन जो दड़को कीअं बर्दाश्त कयो? जे ॻाल्हाइण जो अढंगो आहे त तमीज़ सेखारींसि, जे न मुड़े त विझोसि धूड़ मथे में। बाबा साईं, हाँ तुंहिंजी बि इजाज़त असांखे खपे। हाँ जो साम्हूं आयो ॾंद ॾेखारियई न त सॼी पटरी भॻल हूंदसि। पर इहो ख़्यालु रहे जानू त असीं साबरीन माण्हू सदा ॿिए ॾोहीअ मथां ज़ुल्म कॾहिं बि न कयूं। जे ग़लती उन्हनि जी हुजे त टंगूं गोॾनि खां भञी छॾिजांसि। मां तोखे कुझु बि न चवंदुसि, पर जे ॾोह तो तरफ़ आयो न त माफ़ी कोन मिलंदई। जानूअ जी तव्हांजे मथां जान बि कुर्बान आहे बाबा। अॼु ताईं जानूअ नाइंसाफ़ी कई आहे, नाइंसाफ़ी कंदो। बाक़ी जेको टेढ़ो आहे उन सिधो करणो पवंदो न बाबा। पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू